अम्मा लाश कीअं भॼंदा आहिनि? छरी चुप कर, मूंखे कहिड़ी ख़बर, मूं को लाश ॾिठा छा? अम्मा मूं पाण ॾिठा हुआ कफन में ॾितल ऐं कादरनि जा लाश भॼंदा पिया। अईं मां लाली, ये ॾितल ऐं कादन कोन हुया, वॾो वाक़ियो थियो आहे। पुलिस पई चए कफन पातल धाड़ेल हुया। अम्मा मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठा हुआ, उहे धाड़ेल कोन हुआ, ॾितल ऐं कादन हुआ। अम्मा जेकॾहिं इहा ई हालत रही त सुभाणे क़यामत अची वेंदी। अम्मा क़यामत अची वई त असां काॾे वेंदासीं? असां वणनि ते चढ़ी वेंदासीं, चपाट हणे हिते हूंदासीं, ॿिया काॾे वेंदासीं? क़यामत आहे न त असां हूंदासीं दोज़ख में ऐं मलाइक असांखे पिया कुटींदा। छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे, इहे न थिए त ख़ौफ़ में सॼी राति निंड बि न अचे। अंदर ॿुधी न त मस्जिद में कहिड़ो पड़ो पिया आयो। अभी मां त वञी थी अंदरि सुम्हां, मूंखे त हिते डपु थो लॻे। हिते डपु थो लॻे छा? भाई लाश हिकिड़नि जा, पुलिस जा लफ़्ज़ वरी ॿिया, चई त इहे कफन पातल धाड़ेल हा, जीअं ई फायरिंग थी त उथी वठी भॻा। मुंहिंजो त मग़ज़ ई कमु नथो करे पियो। उन महिल त मुंहिंजो हौसलो ई ख़राबु थी वियो, जंहिं वक़्तु लाश अचे साम्हूं बीठो ऐं सट ॾेई मुंहिंजे हथ मां कुल्फी खसे, मां त बेहोश थी वियसि, होश ई कोन रही। अम्मा भला थोरो सोच त तूं निंड में हुजे ऐं साॻियो ई लाश अचे मथां तुंहिंजे बीहे, पोइ वरी अलाह अलाह करे ॾिसण सां ई मुंहिंजो हियां फाटी पई। बाहि ॾियनि मास्तर खे थोरो दोज़ख ॾे मोह हुजे त। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।